अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां बाक़ पीरज़ादा। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम धरती जा सितारा में मां तव्हां सां गॾु हाज़िर आहियां। जीअं त तव्हां ॾिसी चुका हूंदव त असां कहिड़े हिकिड़े नाले वारी शख़्सियत जे घर में मौजूदु आहियूं, उन सां इंटरव्यू पिया कयूं। पाण सां गॾु तमामु हिकिड़ी दोस्तीअ वारी कचहरी थींदी जंहिंखे तव्हां बि इंजॉय कंदव। ऐं जीअं त तव्हां ॾिसो था त हिकिड़ो कल्चरल तरीक़े सां हिंदोरे में असां वेठा आहियूं, उन जे घर वेठा आहियूं। तमामु हिकिड़ो नाले वारो माण्हू, नाले वारी शख़्सियत, ॾुखिया वक़्त बि ॾिठा अथई, मुश्किल वक़्तनि खे बि फेस कयो अथऊं पाण। ऐं अॼु असां उन जे घर उन जी स्ट्रगल, उन जी जिदोजहद ऐं उन जो जेको पंहिंजो एक्सपीरियंस आहे उनखे शेयर करणु उन्हनि सां गॾु मौजूदु आहियूं, उन्हनि जी इजाज़त सां गॾु। ऐं थोराइता असांखे टाइम ॾिनऊं, पंहिंजे घर में इनवाइट कयूं, असांखे भलीकार कयूं। त तव्हांखे कंहिं बि क़िस्म जे तारीफ़ जी ज़रूरत न आहे। हिकिड़ो नाले वारो माण्हू, बहितरीनु होस्ट, बहितरीनु अदाकार ऐं हिकिड़ो बहितरीनु कॉमेडियन अली गुल मल्लाह साहब। वॾी महिरबानी तव्हांजी बाग़ साहिबा, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, अलाह से तव्हांखे हयाती ॾे। अली गुल, असां पंहिंजो बिल्कुलु पंहिंजाइप फील पई थिए जंहिं क़िस्म जो तव्हां पंहिंजो घर जो माहौल ठातो आहे, हिकिड़ो तमामु सिंधी कल्चर, सिंधी टच, ऐं हीउ जेको हिंदोरो तव्हां रखियो आहे जंहिं क़िस्म सां हिकिड़ो जीअं चइबो आहे त पंहिंजो घर पंहिंजे दिलि सां माण्हू संवारियो आहे, उनखे करे रखियो आहे। असल में सिंधी जेको नेचुरल सिंधी आहे, ओरिजिनल सिंधी, हो भली लंडन हुजे, अमेरिका हुजे, पर उनखे पंहिंजी रिलियूं साण हूंदियूं, उन खां वधीक प्यारु हूंदो आहे, सुकून हूंदो आहे। केॾी सादगी आहे, नाज़रीन तव्हां ॾिसो था केॾो सादो माण्हू आहे अली गुल, तमामु सादगी आहे। मां या तव्हांजे मथे वठी हलंदो, नलको वलको बि ॾेखारींदुमि, बाक़ाइदे नलको आहे, उहो बाक़ाइदे पाणी बि ॾींदो आहे, ऐं इहो फुल मज़ो वठंदा आहियूं। भली की असां कराची में रहूं था, असांजो पंहिंजो सिंध जो शहरु आहे, इंटरनेशनल शहरु आहे सिंध जो, पर पोइ बि जेको इंसान खे जेको जुड़ियल आहे पंहिंजो कल्चर, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी ॿोली, उन सां असांखे वधि में वधि प्यारु आहे। इन जे लाइ इहे शयूं हीउ तमामु वॾो ॾुखियो मूंखे मिलियो ॾाढो। हीउ तक़रीबन को 80,000 खनि जो आहे हिंदोरो, पर हीउ मूंखे वरी सस्तो पइजी वियो कलाकार जे करे, ऐं उन्हनि माण्हुनि जे घर में वरी जॻह कोन हुई एॾी वॾी हिन रखण जी। पर इहा इन मां थी सम्झां मोहबत आहे, जे माण्हू इहा तव्हांजे जेका तव्हांजा हूंदा का सरपराह हूंदो, को तव्हांजो फैन हूंदो जो तव्हांजी मोहबत में। हा, पोइ मूंखे तमामु सस्तो मिली वियो, पोइ असां वरी हिनखे मतिलबु बिक कयोसीं, असांखे ज़रूरत आहे हिन शइ जी। अॻे असांखे जेकी वॾड़ियूं हूंदियूं, नानियूं ॾाढियूं दुआ ॾींदियूं, अबा हिंदोरनि में लुॾंदो, मां चयो भला लुॾी ॾिसूं। तव्हांजो नंढपण हिंदोरनि में लुॾंदे गुज़रियो आहे छा भला? न, असांजो हिंदोरनि में त न गुज़रियो आहे, पींघनि में गुज़रियो आहे। पींघा उहे जेके खट सां ॿधंदा हुया, हा, कंहिं वॾे जी लाक हूंदी मंझलो, हुनखे सॼी दानी, या अमड़ जी पोती, उहा हेॾो ॿधी विच में हुनखे जेको आहे सो ईअं कुबड़ो थियो माण्हू पियो हूंदो ॿार, उन में त सुठा आहियूं। पोइ हिंदोरो वरी जेको आहे हाणे भला असांजो भला उहो जेके असांजी अमड़ियूं हुयूं उन्हनि जी भला जेकी दुआ आहे हुनखे भला साबिया ॾिजे, उहो असांखे उहा क़बूल थी वई, त हिंदोरो वरितोसीं। त पंहिंजी ॿोली, पंहिंजी सकाफ़त सां असांजो जेको कमु आहे उन में बि इहो मैसेज रहियो आहे हमेशह, पंहिंजनि माण्हुनि खे प्यारु। पर ईअं ॻाल्हि आहे जो असां उहे एॾे इल्म वारा माण्हू न आहियूं, या एॾा असां के अकाबर न आहियूं, एॾा वॾा को सियासत सां असांजो तालुक़ु न आहे, एॾा ॾाह न आहियूं जो माण्हू असांजी ॻाल्हि खे सम्झी करे उन ते अमल बि कनि। अमल घटि कंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, पर उनखे कॉमेडी में उनखे टारे छॾींदा आहिनि, पर उनमें असांजी जुड़ियल हक़ीक़त हूंदी आहे। जी बिल्कुलु, मां बि इहो ई सम्झंदी आहियां। ऐं मां तव्हां सां बिल्कुलु इहो सवाल करणु चाहींदसि त तव्हां जेको कॉमेडियन में पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो तवील हिसो एज़ एन कॉमेडियन तव्हां वक़्तु कयो आहे, सिंधी टीवीअ खे ॾिनो आहे, त तव्हां छा पाण ज़ाती तौरु वाक़ई में तव्हां अहिड़ा हसमुख या कॉमेडियन आहियो? छो जो अक्सर कॉमेडियन जेके हूंदा आहिनि उहे अक्सर वरी सीरियस माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जे घर बातनि खां पुछिबो चवंदा आहिनि टीवी ते कॉमेडियन आहे, पर नॉर्मली लाइफ में इहो तमामु सीरियस, सेंसिटिव, इमोशनल माण्हू आहे। तव्हां छा था सम्झो, तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ईअं आहियूं असां, बाक़ाइदे असां जेको आहे सो अहसासु रखूं था, असांखे तकलीफ़ सां गॾु तकलीफ़ बि थींदी आहे, ऐं जेके बि कॉमेडियन आहिनि उनजे पोयां ज़रूरु, जीअं तव्हां पाण पढ़ियल लिखियल आहियो, तव्हांजो आर्ट सां वास्तो आहे, त उन्हनि जा ॾुख ज़रूरु हूंदा आहिनि। उहो पाण ॾुखनि खे लिकाइण लाइ हर कॉमेडियन जेके बि तव्हां ॾिसंदो वञा, इंटरनेशनल कॉमेडी जेके रहिया आहिनि,
तमामु वॾे नाले वारा, उन्हनि जी पोयां स्टोरी में दुख सुख ज़रूरु आहिनि, तॾहिं हू माना पंहिंजो करण लाइ ॿिए माण्हू खे। पर हिन वक़्तु जेके असां जेको कमु कयो आहे, कमु तमामु वॾो अरसो थियो आहे। मुंहिंजी उमिरि तक़रीबन को 50 त न हूंदी, को 45 जे लॻभॻि आहे, या 46 हूंदो या 45, हिते धकु हयो आहे उमिरि खे। माना सम्झो त अधु उमिरि गुज़री वई, अधु छा पर 100 त माण्हू वेंदो ई न। असां वटि उमिरि 60 आहे या 70 ताईं हलियो त बि शुक्र अलाह जा। त हिते जेको कमु कयो आहे, मां तक़रीब 14 सालनि जी उमिरि खां मां प्रोफेशनली कमु कयो आहे थिएटर खां। थिएटर पंहिंजे शहर कंदकोट में कंदो हुउसि, ऐं उहो जेको कमु कयो आहे, एतिरे अरसे कमु करण खां पंहिंजी तकलीफ़ुनि खे लिकाइण, पर पोइ बि मिलंदियूं आहिनि तकलीफ़ूं वक़्तु वक़्तु। अच्छा, तव्हां जेको आयो टीवी जे, हे तव्हां शोबिज़ जेको इख़्तियार कयो त मूंखे हिन पासे वञिणो आहे, ही प्रोफेशन इख़्तियार करिणो आहे, इन जी वजह छा हुई? टीवी में ई छो आयो? टीवी जो त असांखे इश्क़ु रहियो आहे। ज़ाहिर आहे माण्हू जेको घिटियुनि में कंदो आहे या घर में कॉमेडी कंदो आहे, पोइ ज़ाहिर माण्हू हुनखे उत्साह ॾींदा आहिनि, मिट माइट, यार तूं त ॾाढो ज़बरदस्त आहे, टीवी ते छो नथो वञे? उन वक़्तु फिल्मनि जो दौरु हो, पोइ शौक़ु हूंदो त मां फिल्मनि में वञा, त इहा ई हूंदी त फिल्मनि में वेंदासीं, उन अदाकारनि खे ॾिसंदा हुआसीं। अदाकार नदीम पाकिस्तानी, तव्हां शायदि ॾिठा ई न हूंदा। मुनोर ज़रीफ़ जा मां प्रस्तार रहियो आहियां, अदाकार नदीम जो त वॾो प्रस्तार रहियो आहियां मां। बसि अलाह साईं जा वॾा करम रहिया जो हिन में एक्टिंग जी फील्ड में आयासीं, त उन्हनि सां मुलाक़ात बि थी, उनजे हथां मूंखे अवॉर्ड बि मिलियो। नदीम, अदाकार नदीम जे हथां मूंखे नेशनल अवॉर्ड मिलियो, ऐं जेको पाकिस्तान जो बहितरीनु अवॉर्ड हूंदो आहे PTV जे तरफ़ां मिलंदो आहे, उहो मूंखे मिलियो। त मुंहिंजी वॾी जेकी आहे इंतिहाई ख़ुशी जी इंतिहा हुई उन्हनि ॾींहंनि में। त मां इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि माण्हुनि खे त तव्हां नज़र रखो, जेकी तव्हांजी नज़र आहे त मूंखे हिते पहुचणो आहे, अलाह साईं तव्हांखे ज़रूरु पहुचाईंदो। टारगेट जेको आहे मुंहिंजो हुयो फिल्मूं, पर बदकिस्मती सां फिल्मूं त ख़तमु थी वियूं, पर उन्हनि माण्हुनि सां मूंखे कमु करण जो जेको आहे सो नसीबु थियो। ऐं नदीम बेग साहिब सां मां फिल्म बि कई सिनेमा जी, तुमसे प्यार है, पर उन वक़्तु में वरी सिनेमाऊं डहणु शुरू थी वियूं। अच्छा, बदकिस्मती सां उहा हली न सघी सिनेमा ते। ऐं बाक़ी उनजे हथां मूंखे अवॉर्ड मिलियो, उन सां मां कमु कयो। पोइ कॾहिं तव्हांजो पंहिंजो शौक़ु न थियो त भला मां ई फिल्म ठाहे वठां? तव्हां एतिरा अर्सा आहियो टीवीअ में। फिल्म अॼुकल्ह जे दौर में जेकी ठहे थी, उहा किरोड़नि में ठहे थी। एक्टर बि प्रोफेशनल आहिनि एक्टर, ऐं उनखे मिलणु घुरिजनि पैसा एतिरा, पर असां जेकी तव्हांजो कॾहिं मतिलबु एॾे न आहे त को डायरेक्शन में, प्रोडक्शन में, फिल्म में, इन में तव्हांजो प्लानिंग न आहे हीअं? न हल्कियूं फुल्कियूं कयूं आहिनि। असां पाण फिल्मूं ठाहींदा आहियूं, धरती TV ते बि ठाहियूं, असां मुख़्तलिफ़ ॿिनि चैनल ते हुयासीं, उते बि असां फिल्मूं ठाहियूंसीं। धरती ते असां PK फिल्म ठाही हुईसीं, ऐं जेको आहे चिंची एक्सप्रेस ठाही हुईसीं, ॾाढी ज़बरदस्त फिल्मूं असांजियूं। ऐं बाक़ी जेकी वॾी फिल्म ठाहिण लाइ सिनेमा जे लाइ त तव्हां ॾिसो था त आए ॾींहुं असां वटि लॉकडाउन बि लॻा पिया आहिनि, इहो त उनजे लाइ ॿियो सिंधी जेको माण्हू आहे उहो सिनेमा जी तरफ़ घटि थो अचे, सिनेमा खे घटि लाइक थो करे, या त असांजी ॿाराड़ी जेकी आहे उन में सिनेमाऊं ख़तमु थी वयूं आहिनि। उन हिसाब सां सिनेमाऊं वॾे वॾे शहरनि में आहिनि, जीअं कराची आहे, या हिकु अधु लाड़काणे में आहे, हिकु अधु सखर में आहे, हैदराबाद में 2-3 सिनेमाऊं आहिनि, त असांजी फिल्म हली कोन सघंदी। उनजे लाइ असां वरी टेलीफिल्मूं ठाहींदा आहियूं, जेके YouTube ते बि हली वेंदी आहे, TV ते बि हलंदी आहे, उनजो मज़ो वठंदा आहियूं। पर कोशिशि कंदा आहियूं ठाहियूं सिनेमा वांगुरु ई, पोइ इहे मज़ा वठंदा आहियूं। पाण डायरेक्शनूं कयूं आहिनि, पर एतिरी कई आहे जेको पाण करे सघूं। असां कॉमेडी कमु कयो आहे, उहे असां पाण करे वेंदा आहियूं। बाक़ी सीरियस कमु एॾो न कयो आहे वॾो वॾी लेवल जो। जेकॾहिं पाण कराइणो हूंदो आहे त ॿिए कंहिंखां कराईंदा आहियूं कमु। ॻाल्हियूं त तमामु घणियूं आहिनि। मां चाहींदुसि त तव्हां आया आहियो महिमान, त लंगर कयूं पहिरियां, उनखां पोइ वरी ॻाल्हियूं ॿोलियूं तव्हां सां कयूं। नाज़रीन, हाणे अली गुल साहब इसरार पियो करे त ॾिसी था वठूं कहिड़ी असांजी ख़िदमत कनि पिया। तमामु हिकिड़े बहितरीनु असांजी टॉपिक ते ॻाल्हि ॿोल पई पई हले। उमेदु आहे तव्हां बि इंजॉय कंदा हूंदव। पर हींअर वक़्तु आहे हिकिड़ी ब्रेक जो, वरी हाज़िर थींदासीं ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, मां वाक़ पीरज़ादा तव्हांजे वरी भलीकार कयूं पिया। अली गुल साहब, ॾिसो हेॾो असांजे ख़ातिर तवाज़ा कई आहे, मानीअ ते हाज़िर आहियूं। जी 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 सर, तव्हां पाण ठातो आहे, असल में असांखे छा था ठारायो? जो तव्हां त अचानक अची वियो, असांजे हुई मालोट जी शादी, त मुंहिंजा ॿार विया हुन में, अच्छा त मां ई रहिजी वियुसि। त चांवर त पाण पचाया आहिनि, ऐं जेको आहे असां वाइट चांवर, इहे
चांवर दाल हुजे हे असांजा आर्टिस्ट माण्हू ॾिस हर कमु करे था आलू हुजनि इहे त मां पाण पचाए वेंदा आहियूं सही जी मुंहिंजे ख्याल में बिस्मिल्लाह कयो त ॾाढो सुठो आहे जी जी बिल्कुलु बिल्कुलु ऐं त सलू थी वई सलू जी जी सलाद बिल्कुलु इहो वठो थैंक यू तव्हां बि खणो हा भाॼी अथव इहो शायदि तव्हांजो नंढड़ो हीअ अलीजान आहे अच्छा अलीजान असांजो ॾाढो प्यारो नौजवान आहे हयाती ॾे असांजो एडिटर बि आहे यूट्यूब चैनल बि हलाईंदो आहे अच्छा खैर सां जी हा तव्हांजो बि बाबा वांगुरु शौक़ु इन पासे आहे छा त टीवी ते अचणो आहे यूट्यूब ते अच्छा बस अबू जूं जेके हूंदियूं आहिनि वीडियोस वग़ैरह बस उहे एडिट कंदो आहे उहे अच्छा थोरो बाक़ी शौक़ु आहे सही पर इन फील्ड में माना उहा शइ न आहे जेकी माना हिकिड़े आर्टिस्ट खे ॾियणु घुरिजे पज़ीराई हिन जो मक़सदु आहे त पज़ीराई जेकी आहे असांजे माण्हू तमामु घटि ॾियनि था अच्छा हा तव्हांजो पंहिंजो एक्सपीरियंस बि इहो ई थो चए असांखे तमामु वॾी इज़त मिली सिंध जे माण्हू ॾाढी इज़त ॾिनी पर हिन वक़्तु जेको फेसबुक जो जेको दौरु आयो आहे न हुन में मैडम साहिबा माना तव्हांखे मां छा ॿुधायां असांजो माण्हू तमामु तव्हां त भाॼी वरिती कोन मां खणो थी बिल्कुलु तव्हां खणो त असांजो माण्हू जेको आहे न उहो ॿुथे लफ़्ज़नि ते तमामु घणो लही आयो आहे तव्हां अगरि कंहिंजो कमेंट कयो त हर माण्हू हक़ु रखे थो असांखे बि अलाह साईं जेको आहे सो ठाहियो आहे इंसान आहियूं आर्टिस्ट आहियूं असां शऊर रखंदड़ आहियूं असां कॾहिं बि कंहिंजो नुक़सानु न चाहींदासीं असांखे बि हक़ु आहे त असां का राय ॾेई सघूं हुयो पर उहो आम माण्हू असांखे मशकूरो ई सम्झी करे असांखे माना उनखे इन शइ खे इग्नोर करे ऐं उन शइ खे वधाइण ऐं उन जेको आहे सो छो त तव्हांजो प्रोफेशन एज़ अ कॉमेडियन आहे त माण्हू शायदि तव्हांखे एॾो सीरियस न वठंदा हूंदा पोइ कॾहिं तव्हांखे को रिग्रेट को पछतावो इन जे लाइ जेको आहे हीअ माण्हू असांजा उहे सम्झंदा आहिनि त हीअ को मशकूरो आहे त किनो ई आहे सफ़ा अच्छा बेकार माण्हू आहे पोइ कॾहिं रिग्रेट थी तव्हां को पछतायो त काश कंहिं ॿी फील्ड में वञा तमामु घणो पछतावो थींदो आहे इन शइ जो अच्छा। पछतावो बि थींदो आहे अच्छा त माण्हू जेको आहे सो पर हाणे असुल में अलाह साईं शायदि असांखे इन शइ खां बचायो त गवर्नमेंट जी नौकिरी वञूं आहे रिश्वतूं खाऊं आहे कि नेब जा असांजे मथां केस थियनि जी, जी। उन खां शायदि अलाह साईं असांखे बचायो उन जे लाइ जेको आहे इहो वठो सही त पोइ स्ट्रगल मतलब हर दौर में हर फील्ड में करणी थी पवे इंसान खे बिल्कुलु। माण्हू खे हा, तमामु बिल्कुलु। हा ऐं ॿियो हाणे हिन दौर में ॾाढो मुंहुं ॾियणो थो पए तव्हांखे हर दौर फेस करिणो पए थो या त माण्हू नामालूम आहे मुंहिंजे ख़बर न आहे बा दौलतमंद बि आहे पैसो बि अथसि घुमंदो थो अचे का परवाह न आहे हुनखे आर्टिस्ट माण्हू खे तमामु वॾो मुहताज थी हलणो थो पए माण्हू सां गॾु हलणो थो पए मासिस सां गॾु हलणो पए थो असांखे ऐं असांजो माण्हू बर्दाश्त हुन खां निकिरी वई आहे तमामु घणी मां तव्हांखे ॿुधायां ॻाल्हि मूं वटि गाॾी हूंदी हुई मेहराण माना 92 मॉडल में उन दौर में उहा 1,30,000 जी गाॾी हुई जंहिं दौर में वंटू पाए मोटरसाइकिल बि ₹1 रुपए जी मिली वञे पई मां उहा काए करे मुस्मिया ते मिस्त्री खे ॾेखारण वियुमि हुते हिकिड़ो माण्हू बीठो हुनखे सिटी गाॾी हुई बिल्कुलु न्यू सिटी गाॾी ॾाढा सुठा कपिड़ा वपिड़ा पातल आहे हुनखे हुन मूंखे ॾिसी करे चयईं वञ तव्हां माना गाॾी ताईं पहुची वियो मां चयो दादा केरु आहे मां मुतपुर माण्हू आहे हो मां वरी हुन मिस्त्री खां पुछां थो मां चयो साईं केरु आहे भला हिकदमि असांखे टोकियईं वठी करे चयो साईं पुलिस में एस आहे पोइ मूंखे मां हाणे ॻाल्हाइणो पवंदो हिन सां मां वियोमांसि मिलियोमांसि मां चयो तव्हां इहो ख़ुशी थी तव्हांखे या तनकी त न चयो मां चयो त तव्हां गाॾियुनि त बि अची विया हो न मां चयो छो न चयो मुंहिंजी 70,000 पघार आहे सिंध वारा चवंदा आहिनि तव्हां असांजा सुपरस्टार हो असांजा सरमाईया हो असां मेहराण गाॾी मूंखे 92 आहे मॉडल 1,30,000 जी उन ते तव्हां चओ था त गाॾियुनि ते पहुची विया तव्हां एस आई आहियो पुलिस में तव्हांजी 35,000 पघार आहे उन दौर 35,000 मुंहिंजी 70,000 हुई त मां चयो तव्हां सिटी कार ते घुमो था पिया पर हा बिल्कुलु या तव्हांजी बिल्कुलु जेका मां ॻाल्हि तव्हां आहे, तनक़ीद न कई सोच जो फ़र्क़ु आहे। सोच। सोच असांजे आवाम जी पर टीवीअ ते रही करे बि को फनकार अगरि ॾिठो वञे त भला उहो चेंज आणींदो या को सियासतदान चेंज आणींदो या सोच केरु चेंज कंदो पहिरीं ॻाल्हि असांजे हिन में मुआशरे में सियासतदान पंहिंजी सियासत खे ॾाढो ख़राबु करे चुको आहे तमामु घणो वॾो किनो करे चुको आहे माना हुननि खे इहो आहे त सियासत में हाणे अचिणो आहे या असां बि सम्झूं था या आम माण्हू सम्झंदो त भाई सियासत में ईंदो जेकॾहिं वज़ीर थियो
ते करप्शन कंदो, हिन जो बाबा बिगू हूंदियूं, हिन जो रीवो ईंदियूं, हिन जो गॾा बंगला काथे काथे हूंदा, इहा सोच माइंड ठही वियो आहे। पर घणा असांजा सियासतदान उहे आहिनि एॾा शरीफ़ माण्हू आहिनि। सियासत ते बि हिकिड़ी ॻाल्हि बोल अचे थी, रिश्वत ते जो तव्हांजो टॉपिक निकितो, तव्हांजे लाइ बि इहे ॻाल्हियूं आहिनि, पोइ अलाए अफ़वाहूं आहिनि, अलाए सच आहिनि? कीअं ॿुधो अथऊं त तव्हां बि सियासत में विया हो, वरी हिकिड़ो हथ खणी छॾियो वरी? जी, मूंखे पंहिंजो आज़ाद उम्मीदवार बीठो हुउसि मां, इहो हुयो त मां चयो हिकिड़ो आर्टिस्ट जे लाइ हिकिड़ो तजुर्बो बि थी वेंदो, जीअं असां प्रैक्टिकल कंदा आहियूं किरदारनि खे। फ़क़ीर जो किरदारु कयो त यार फ़क़ीर सां मिलंदासीं, अहिड़ो किरदारु करिणो आहे। मुंहिंजे लाइ हिकिड़ो प्रैक्टिकल बि हुयो। ॿियो वॉच बि कयो मां कराची में, पंहिंजे इलाइक़े में हिन मां बीठो हुउमि PS100 ते। इहो मूं वॉच इहो कयो त असांजो जेको माण्हू आहे, हिकु त असांजे माण्हू जो शनाती कार्ड ॻोठ जो आहे, ॿियो त असांजो माण्हू जेको आहे सो घणनि जा शनाती कार्ड कोन्हनि, घणनि जा वोट दाख़िल ई कोन्हनि। मां सॼी सर्वे कई, उन खां पोइ वॾी मायूसी थी। मां चयो हिते मुंहिंजी दाल ॻरंदी बि न, त हिते हल्को माण्हू पैसे वारो हलंदो। बड़ी मेहनत करे ठाहियो न, असांजो को वॾो ऑफिसर तो कुझु खाए पाणे मेहनत कई आहे, वरी मुश्किल करे ये नदी देख साहब आहे की मुश्किल आहे जो शरीफ आहे न असांजे साईं असांजो मथे तलवार भी है, ये असांजी की सूफी अच्छा इस्लाम। बस आहे त ज़िंदगी हिन दौर में गुज़ारणी। आर्टिस्ट जो क़दुरु मुंहिंजे ख़्याल में ॾींहं ॾींहं माण्हुनि में घटि पियो वञे। सोशल मीडिया जो दौरु आहे, हर माण्हू पाण आर्टिस्ट थी वियो आहे। जी ॾिसो न, हा, त टिकटॉक बि ठाहिनि पिया, यूट्यूब चैनल हर कंहिंजा आहिनि, फेसबुक ते बि हर को कमु पियो करे, यानी हर माण्हू आर्टिस्ट थी चुको आहे। इन जेके रियल आर्टिस्ट आहिनि उन्हनि जो क़दुरु माण्हुनि मां घटि पियो वञे। इन जे लाइ हाणे बसि असांखे इहो आहे पंहिंजो कमु करिणो आहे सुठो। बाक़ी माण्हू कहिड़ो कमेंट थो करे, हे उन तवजो न ॾियणी आहे। असां पंहिंजो कमु कंदा रहंदासीं ऐं जेके जहिड़ो सुठो माण्हू जेको हूंदो सुठो कमेंट कंदो, जेको ग़लति डेडिकेशन सां माण्हू जेको बि पंहिंजो प्रोफेशन में कमु करे थो न, पोइ वक़्तु पाण उनखे मंझराए थो। छो त माण्हूअ जो पंहिंजो आर्ट ई आहे, पंहिंजो फन आहे जेको माण्हू उनखे पहचान थो ठाहे। घणा माण्हू एॾा खोड़ सारा माण्हू अहिड़ा मिलंदा आहिनि जेके असांखे वॾी इज़तूं ॾींदा आहिनि, वॾी ख़ुशी दोस्त बि थी वेंदा आहिनि। तव्हांजा के दोस्त यार के पंहिंजा इन फील्ड जा? सोराब सुमरो आहे असांजो अची वियो। अच्छा सर, अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, दोस्तीअ जे पे ॻाल्हि हले ऐं इत्तेफ़ाक़ सां सोराब सुमरो हिकिड़ो वॾो नाले वारो हिकिड़ो पंहिंजो होस्ट आहे, असांजो टीवी ते ईंदो आहे, वॾो लेजेंड चइजे सिंधी टीवीअ जो, उहो बि इत्तेफ़ाक़ सां अची वियोसि। ऐं अलीगुल मला साहब जो तमामु बहितरीन दोस्त बि थी सघियो। हिनखे जो करिणो घुरिजे, हिनखे बि ॻाढ़ा कपिड़ा इन जो बि कंदासीं, छॾींदासीं हिननि खे बि कोन। सोराब साहब, तव्हां ॿुधायो एज़ अ फ्रेंड, तव्हांजो तमामु गहरो दोस्त आहे अलीगुल साहब, हिकु दोस्त वांगुरु तव्हांखे इन में कहिड़ी अहिड़ी ख़ूबी आहे जेका तव्हां सम्झो था त तमामु बहितरीन आदत आहे तव्हांजे दोस्त में? हिननि जी बहितरीन आदत इहा आहे मुंहिंजे दोस्त अलीगुल मला जी, त हिन में बर्दाश्त वॾी आहे। बर्दाश्त वॾी जेका अॼुकल्ह घटि आहे, अॼुकल्ह कंहिं में बि नथी नज़र अचे। वॾी आहे हिन में। ऐं कोई बि अगरि घटि वधि बि ॻाल्हाईंदो आहे, कोई अहिड़ा गुथा लफ़्ज़ बि न ते ॻाल्हाईंदो आहे, कोई बि त बर्दाश्त करे वेंदो आहे। एतिरे क़दुरु जो असां ई कॾहिं कॾहिं ईअं तिखा मिठा थी वेंदा आहियूं, त हिन में बर्दाश्त वॾी आहे, माना चुप करे वेंदो आहे ऐं उनखे बि वरी कॉमेडी में खणी वेंदो आहे उन शइ खे। अच्छा, इहो बि त वॾो आर्ट आहे। हा जी, बिल्कुलु, इहा हिन वॾी ख़ूबी आहे। ऐं वरी अहिड़ी का ॻाल्हि जेका ख़ूबी जेका तव्हां सम्झो था त या ख़राबु आदत अथसि या ख़ामी अथसि या न हुजे सां त पोइ सफ़ा परफेक्ट हुजे? इहा त हाणे हिनजी घरवारीअ खे ख़बर हूंदी त हिन में ख़ामी कहिड़ी आहे, छो
वधीक जेका शरीक हयात हूंदी आहे उनखे वधीक खामियूं नज़र ईंदियूं खामियूं न- उन खां उन्हनि खे तव्हां पुछो वधीक बाक़ाइदे त हिकु छा 50 ॿुधाईंदी भई खामी त मूंखे त नज़र नथी अचे अहिड़ी काई बि अच्छा। हिकिड़ी खामी हुई उहा वार हणाए करे असां पूरी करे छॾीसीं हिनजी जुज़वी गंजो हुयो पहिरियां पर उहो बि असां हेयर ट्रांसप्लांट कराए हिनजी पूरी करे छॾीसीं। तव्हां चओ त हिकिड़ा बहितरीन दोस्त पाण में बि आयो ऐं इतफ़ाक़ सां कोलीग बि आयो सेम फील्ड जा आहियो त हिकु ॿिए खे एज़ अ इंसान तव्हां कीअं था वठो या तव्हांजे लाइ अली कुल मल्ला साहिबु एज़ हिकु इंसान तौरु कहिड़े क़िस्म जो इंसानु आहे ऐं या उहो कहिड़ो दोस्त साबित थी सघो आहे। कॾहिं ईअं बि थींदा आहिनि दोस्त त पंहिंजो को इख़्तिलाफ़ अची वेंदो आहे त पोइ पर्सनल थी वेंदा आहिनि घर में ॻाल्हि कंदा आहिनि या घर वारीअ ताईं पहुची वेंदा आहिनि। तव्हांजे कॾहिं घर वारीअ ताईं पहुची न को घर में जहिड़ो करायो मुंहिंजी घर वारी ताईं पहुचींदो त मां बि पहुची वेंदुमि घर वारी ताईं जाओ टिड्यू पंहिंजो बि कोशिशि कंदो आहे कॾहिं कॾहिं पर वरी मुंहिंजी घर वारी माशाल्लाह हुन मूं ते एॾो एतबार आहे जो हीअ खणी कुझु बि चवेसि मज़ाक में ई चवंदो आहे तॾहिं बि उहो चवंदी आहे त मूंखे ख़बर आहे त तव्हां मज़ाक था कयो अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे हुनजो एतबार आहे मूं ते। बाक़ी बहसियत तव्हां पुछो त इंसान कीअं आहे सभ खां पहिरियों त तव्हांजी वॾी महिरबानी हो तव्हां हिनखे इंसाननि में शुमारु कयो सो बहसियत इंसान बि ॾाढो सुठो आहे ॾाढो मतिलबु लॉयल ऐं ॾाढो सोशल ऐं गॾिजी कमु कंदा आहियूं इन जे करे जहिड़ो इंसानु हीअ आहे अहिड़ो इंसानु मां ई आहियां त ॿई असां ॿिन्ही खे तव्हां शुमारु करे सघो था इंसाननि में काॾे पिया वञो तव्हां हिन महिल? मां वरी घर जो अटो खुटो थोरो वठणु वञा पियो दुकान तां निकितुमि ॿाहिरि ॾिठुमि तव्हां इंटरव्यू पिया कयो बीठा प्रोग्राम आहे परेशान थी वियो हे तव्हांजो अटो हिते न खणी आया असांखे ॾाढी मानी वानी खाराई अथई तव्हांजे घर जो अटो हे असल मथो ताड़े पियो ये गाड़े कपिड़े छोकिरी कहिड़े जी इंटरव्यू थी करे केरु आहे इन करे मां लही आयो ॾिसी करे हे वरी गाड़ी शर्ट पाए गाड़ी शर्ट त ॾे पाए तयारु बि हुअसि जी 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 हुन वटि। वॾी महिरबानी तव्हांजी इन खां अलावा तव्हांजी ॿी कहिड़ी मसरूफ़ियात आहे? असल में ये आहे जो तव्हां ॾिसो पिया त एक्टिंग जा हालात जेके आहिनि उहे ॾाढा पंहिंजो मुश्किल हालातनि में अचे पई इन जे लाइ मां गॾो गॾु जेको ॿियो बिज़नेस बि कंदो आहियां रियल एस्टेट जो। अच्छा जी हा पंहिंजनि इलाइक़नि में ई कंदो आहियां हिते पंहिंजे असांजे स्कीम 33 में जीअं शाह इनायत में तक़रीबन अधु शाह इनायत मूं ख़रीदो फ़रोख़्त में खपायो हूंदो ॾिनो हूंदो अच्छा। माण्हुनि खे ऐं माण्हुनि खे सहूलियतूं ॾींदो आहियां अहिड़े क़िस्म जो त हितां बि सुठी अर्निंग पोइ वेंदा आहियो उते बि वेझो ई अथव ऑफिस वग़ैरह हुनजी? जी जी सवली आहे हलूं था उते बि हलूं था चांहि पीऊं था हली करे उते। सही आहे बिल्कुलु हलो सर तव्हांजी ऑफिस ॾिसी वठूं। जी बाबा जी जी सुभाणे इंशाल्लाह अची वेंदा शाम जी बाबा। त तव्हां ॾुखिया वक़्त बि ॾिठा मायूसी बि ॾिठी नफ़रत जो इज़हार बि तव्हांखे काफ़ी मिलियो आहे त मोहबत जो बि तमामु त कॾहिं शाइरी कई अथव भला? शाइरी त मां कॉमेडी कंदो आहियां जीअं अॻे इलेक्शन में असां शाइरी कई हुईसीं वोट ॾियण खां यार हाणे दिलि भॼी पई आहे अच्छा। आज़माए ॾिठा उमेदवार हाणे दिलि भॼी पई आहे अहिड़े क़िस्म जूं शाइरियूं मां कंदो रहंदो आहियां कॉमेडी सुराब बि कंदो आहे असां गॾिजी कमु कंदा आहियूं ऐं ॻाईंदा बि आहियूं गॾिजी अच्छा। शाइरी ख़ासि करे सॉन्ग जी जेकी आहे गायकीअ में तव्हांजो एॾे वियो आहे थोरो ध्यानु त कॾहिं मां ॻाइणु घुरिजे? ॻाइण में सफ़ा बेसरो आहियां अच्छा। पर मां जीअं त सूफ़ी शाह इनायत जो मुरीद आहियां जी 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 साईं साहिब करीम मुंहिंजा मुर्शिद आहिनि जेके हाणे मौजूदु आहिनि गादी ते ऐं उन जे साम्हूं मां जेको आहे सो रक़्स कंदो आहियां अच्छा। ऐं ॻाईंदो आहियां अच्छा पंहिंजे मुर्शिद जे साम्हूं। पोइ उन जा के या- हुजनि के कुझु ॿ लाइनियूं ॿुधाए ॾेखारियो असांखे बि असां बि ॿुधूं। ज़ाहिद खे ख़बर कहिड़ी मुंहिंजो मक़ाम छा आहे हर रूप में नयारो बज़्म कलाम छा ज़ाहिद खे ख़बर मौला ज़ाहिद खे ख़बर अल्लाह ज़ाहिद खे ख़बर कहिड़ी मुंहिंजो मक़ाम छा आहे हर रूप में नयारो बज़्म कलाम छा आहे। इहो मुंहिंजो मुर्शिदनि जो ई लिखियलु कलाम आहे अच्छा। जेको मां हुनखे पहिरियों दफ़ो ॻायो हुयो ऐं ॾाढो हुनखे पसंदि आयो। पोइ हाणे हर महफ़िल में मूंखे जॾहिं पाण मालिक हूंदा आहिनि त मूंखे जेको आहे सो हुकुम कंदा आहिनि मां इहो मुख़्तलिफ़ ॿिया कलाम। पर मूंखे तव्हांजे हुन में नज़र अचे थो तव्हां अगरि ॻाए ॾिसो की ॿ गुल के ॿ शेर त तव्हांजो आहे उहो आवाज़ में तव्हां में पोटेंशियल आहे सिंगर तव्हां थी था सघो ऐं तमामु बहितरीनु सिंगर बि थी था सघो जीअं त तव्हां सियासत बि आज़माई ऐं एक्टिंग बि आज़माई न त तव्हां सिंगिंग बि आज़माए ॾिसो। उस्ताद बुखारी जो इहो शेर मां बार बार चवंदो आहियां त इश्क खां माण्हू कीन मुड़े थो छा बि थिए पर प्यार करे इश्क शइ अहिड़ी आहे जो थी वेंदो आहे
इंसान ई माना हा मौला जी जेकी काइनात आहे न इन में जेको आहे ई मोहबत ठाही मौला अहिड़ी आहे जो ॿियो माण्हू आहे अजनबी आहे हुनजे लाइ प्यारु थी वञे ख़बर न आहे हू कहिड़ी तबियत नेचर रखंदड़ आहे पर जॾहिं मोहबत माण्हू जी थिए थी प्यारु थिए थो त पोइ बिल्कुलु असांजी मोहबत थी हुई बसि हाणे इहे वॾा दास्तान ॾुखिया सुवाल करे छॾिया मौला जे करे इश्क मूंखे मां ॿुधायां 2 दफ़ा थियो आहे हा हिकु दफ़ो त आम इश्क जेको माण्हू अणॼाणी में कंदो आहे ख़ूबसूरत चहिरो इहो बि अलाह जो हिकिड़ो आहे पंहिंजो हिकिड़ो अलाह जी ख़ूबसूरत तख़लीक़ आहे ख़ूबसूरत चहिरो जंहिंसां मोहबत ॿियो जेको मोहबत आहे मुंहिंजी जेको रूहानी इश्क उहो पंहिंजे मुंहिंजे मुर्शिद सां थियो जेको मां ॿाहिरों ॾिसंदो हुउमि त इहे जेके सूफ़ी इकराम आहिनि इहे या जेके वेठा आहिनि राग था ॻाइनि इहे छा हले छा था कनि पिया सम्झ में न ईंदो ऐं पोइ जॾहिं वेझे वियासीं पोइ मूंखे सम्झ में आयो मूंखे हक़ीक़त माना बाक़ाइदे एॾी मोहबत मुर्शिदनि सां थी जो असां हुते वेंदा आहियूं या हथ चुमंदा आहियूं या असांजे जेके मिलण जा अंदाज़ हिकिड़ा अहिड़ा आहिनि ऐं हिकिड़ा अंदाज़ जो माण्हू चवंदा हे छा था कनि त सोरा मूंसां गॾु हो की यार हीअ छा आहे मां चयो इहो इश्क़ आहे ॾिसो न हीअ छोकिरी बि न आहे हीअ हिकु अछी ॾाढ़ी वारो माण्हू आहे हीअ हिकिड़ो माना मूंखों बि वॾो आहे उमिरि में इन सां असांजी मोहबत आहे बिना पीर जे बिना मुर्शिद जे कुतो बि चङो न आहे ईअं चवंदा हुआ वॾा त पोइ बिल्कुलु ऐं इहा हक़ीक़त अथव त जॾहिं असांखे सबक़ु मिलियो जॾहिं ज़िक्र मिलियो असां सम्झोसीं त हाणे असां त असांजी दिलि त ईअं हवा में हलंदी हुई रुकी हलंदी हुई हिन वक़्तु जेको आहे सो मुर्शिदनि जा वॾा करम थी विया त उन ज़िक्र फ़िक्र में ॾाढो हूंदा आहियूं मोहबत इश्क में हूंदा आहियूं ऐं काइनात वणंदी आहे पोइ काइनात ॾाढी वणंदी ॾाढो मज़ो थो अचे मौला जा रंग जेके आहिनि ओहो हाणे ॿुधायो त आम उन सां इश्क थिए थो जंहिं तख़लीक़ कयो उन सां केॾी मोहबत हूंदी हिते असांजी आहे अचो हा हिते मथे हुते हलिजो सर माशाल्लाह ऑफिस त तव्हांजी बहितरीनु आहे बिल्कुलु असांजी जेको आहे सो असांजो उस्तादु आहे साईं फयाज़ अब्बासी साहिबु अच्छा अच्छा मुंहिंजो ख़ासि करे ऐं सॼो हिन कम में बि सिख्या जी ज़रूरत हूंदी आहे हर कम में अच्छा हाणे दुनिया में त हर हुनजी ट्रेनिंग थींदी आहे जी जी पर हिते बि असां पाकिस्तान में बि वॾो अरसो लॻंदो आहे रियल एस्टेट में माण्हू खे सिखण में त एज़ अ प्रोफेशन सुठो आहे तव्हां था सम्झो त हिते अचणु घुरिजे माण्हुनि खे नौजवाननि खे बहितरीनु जेकॾहिं पाण अगरि उहो इन्वेस्टर आहे जेकॾहिं हुनखे पाण इन्वेस्ट करे सघे थो अञा बहितरु आहे जेकॾहिं इन्वेस्ट नथो करे सघे त पोइ ख़रीदो फ़रोख़्त में हुनखे साल खनि लॻंदो ऐं हू पंहिंजी जेको आहे सो सिख्या हासिलु कंदो माण्हुनि खे जेको आहे नुक़सानु न पुॼे माण्हुनि खे फ़ाइदो ॾिए या इक़बाल सैद अंसारी या मोहम्मद समीन जो साहिबु ऐं नवाब मिर साहिब वारा ॿुधाईंदा हुया त बाबा हीअ जेके आहिनि शौक़िया कमु आहे शोबिज़ हिन में एॾो पैसो न आहे अच्छा हिनखे तव्हां कैश करे सघो था जीअं असां मूंखे ज़ाती तौरु माण्हू सुञाणींदा आहिनि मूं त ट्रस्ट कंदा आहिनि माण्हू जेके हिते ईंदा आहिनि सिंधी माण्हू इन्वेस्टर हूंदा आहिनि या जेके घर करणो वठिणो हूंदो आहे त उहे बि चवंदा आहिनि अलीगुल जेकॾहिं वेठो आहे त असांजे लाइ इहो फ़ाइदो आहे छो जो मूंखे चहिरो जेको आहे मुंहिंजो उन्हनि जो सुञाणो आहे पोइ हिन ॿार जेको मूं ते ट्रस्ट कंदो मां हुनखे चाहींदुमि त हुनखे नुक़सानु न पुॼे छो जो मूं ते देरि पाई माण्हू उहो हलंदो त उहो पाण जेकॾहिं उहो ईमानदार हूंदो पर अक्सर ईअं हूंदो आहे सर त फनकार जेके आहिनि पोइ उहे वेठा चवंदा आहिनि त असांखे ओतिरो आमदनी नथी थिए ओतिरो जेतिरो असांजो टैलेंट आहे असांखे ओतिरो टीवीअ जे थ्रू वधीक कमाई नथी थिए उन्हनि खे तव्हांजो छा मैसेज आहे या छा करणु घुरिजे तव्हां चओ त एक्सपीरियंस आयो ज़िंदगी गुज़ारी आहे तव्हां छा था इन शइ जी तकलीफ़ थींदी आहे असां हिन जा अहिड़ा खाका बि ठाहींदा आहियूं असां अहिड़ा प्रोग्राम बि कंदा आहियूं त असांखे सिर्फ़ु एक्टिंग ते उहो न करिणो आहे छो जो एक्टिंग असांजे मुल्क में तमामु हिन जी मतिलबु एतिरी उहो न आहे अर्निंग एक्टिंग जे हवाले सां या सिंधी मीडिया में त सफ़ा कोन्हे इन लाइ ॿिया मुख़्तलिफ़ बिज़नेस करे माण्हू असांजे रियल एस्टेट में तमामु घणा सलाउद्दीन साहिबु असां रियल एस्टेट में कंदो आहे मुस्तफ़ा साहिबु आहे कमर साहिबु ऐं ॿिया खोड़ सारा असांजा आर्टिस्ट जेके रियल एस्टेट जो कमु कंदा आहिनि त हिन में जेको आहे न रियल एस्टेट जो कमु आहे या ॿिया बि कारोबार आहिनि होटलिंग माण्हू करे सघे थो
माण्हू जेको ॿिया बुटीक खोले सघे थो, ॿिया सैलून खोले सघे मतलब थो। तव्हांजी सजेशन आहे त सोर्स ऑफ इनकम हिकु ॿियो बि पार्ट टाइम जॉब कुझु कजे, ज़रूरी। इन खां अलावा ॿियो कुझु बि करणु तव्हां ज़रूरी आहे। जेकॾहिं मशहूरु थी विया तव्हां पाण कैश कराए सघो था, तव्हांजो चहिरो जेको आहे तव्हां माण्हू इज़त कंदा था, सुञाणनि था, बिल्कुलु, बिल्कुलु। उन ज़रिए तव्हां ॿ रुपया करे सघो था। जेकॾहिं मां को गाॾी रखां थो या इहो त माण्हू घणा चवंदा आहिनि वाह किथां इहो, बाबा मां पंहिंजी महिनत कंदो आहियां, मां पंहिंजे ॾींहुं राति हिकु कंदो आहियां, राति जी राति गुज़री वेंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू आहे हुनखे मुतमिन करण लाइ तव्हां केतिरो टाइम थो लॻे। हिकिड़ो माण्हू पैसा खणी आयो घर वठिणो आहे, घर में जेकॾहिं ख़ामी आहे खूबी आहे उहा असांखे फेस करणी हूंदी आहे। कारोबार में वॾी इन सां इज़त आहे। फ्यूचर बि सिक्योर आहे। अॼुकल्ह वरी इहो बि काफ़ी नज़र थो अचे त जेके वॾा वॾा आहिनि अदाकार आहिनि, सिंगर्स आहिनि, शोबिस जा माण्हू आहिनि, पछाड़ीअ में अचे फाइनेंशियल एॾी उन्हनि खे थींदी आहे, असांखे ॾुख थींदो आहे ॾाढो, असां तकलीफ़ में हूंदा जॾहिं हुनखे ॾिसंदा आहियूं त हेॾी वॾी लेवल जो कलाकार ऐं अॼु वरी चए थो तुंहिंजी सखावत खाते छा ॾींदो, सखावत खां त तव्हांखे 50,000 ॾींदो, लख रुपयो ॾींदो, दुनिया खे वेही ॿुधाईंदो कागज़ खणी करे भाई एतिरा वरिता एतिरा वरिता, उनखां वठो ई न तव्हां उनखां पाण ॾे थो तव्हांखे जेकॾहिं सड़े थो आहे जी बिस्मिल्लाह आई रोज़ी टारजे न, बाक़ी हुन खां वेही मोहताज थी करे घुरिजे न। हा, असांजे फयाज़ साहिबु मुंहिंजो उस्तादु आहे ऐं उन बि पंहिंजी महिनत कई आहे। मां पहिरीं जेकी मां मोबाइल वरिती हुई उहा कंपनी हाणे बंदि थी वई इंस्टा हूंदी, मां फयाज़ साहिब खां वरिती। फयाज़ साहिबु तव्हां ॿुधायो त तव्हांजो छो त तव्हां अचो था, तव्हां गॾु था कमु कयो, तव्हांजे ख़्याल में अलीगुल मल्हार साहिब सां तव्हांजी कहिड़ी करस्पॉन्डिंग रही आहे एज़ ए ह्यूमन इंसान कीअं आहे? तव्हां सां गॾु बिज़नेस में आयो आहे त कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके चइबो आहे परे परे चङा आहिनि, हिननि सां बिज़नेस न कजे, बिज़नेस करण जे लाइ बेस्ट माण्हू आहे की न आहे भला? सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी तव्हांजो संजी तव्हां हिते आयो ऑफिस में, अलीगुल फयाज़ अब्बासी जी ऑफिस में। अलीगुल हिकिड़ो बहितरीनु इंसानु आहे, कारोबार खां अलावा बि असांजो कारोबार खे तक़रीबन 4-5 साल थिया आहिनि। अलीगुल खे पहिरियों प्लाट घर जे लाइ प्लाट बि मूं ई ॾिनो ऐं माशाअल्लाह हिन वॾी महिनत कई आहे, सुठो इंसानु आहे। जी अलीगुल साहब, हाणे आख़िर में तव्हां खां असां हिकिड़ो मैसेज पुछंदासीं त तव्हां असांजे नौजवान आर्टिस्ट खे, नौजवान माण्हुनि खे, सिंध जे हिकु नौजवान खे तव्हांजो भला कहिड़ो को मैसेज हुजे जेको तव्हां चवणु चाहियो? मुंहिंजो जेको आहे, जीअं असां दुनिया में ॾिठो आहे, पाण घुमिया रुलिया आहियूं, दुनिया में तकलीफ़ूं बि ॾिठियूं आहिनि। नौजवान जेको सिंध जो नौजवान आहे, पढ़ियल गढ़ियल नौजवान आहे, मां चवंदो त सरकारी नौकिरी ते न भाड़े, अच्छा, सरकारी नौकिरी जे आसरे में वेही रहे या हड़तालूं करे वेही करे ॿिया कारोबार करे दुनिया जा। तालीम में ॿियूं बि ॿिया बि खोड़नि, सवाइ BA ऐं MA करण खां अलावा टेक्नीशियन जेको आहे सो इल्मु आहिनि, उन में माण्हू वञे। अॼुकल्ह त मीडिया जी बि पढ़ाई थी पई आहे, माण्हू वञे थो फिल्म में, थिएटर में, इन में बि माण्हू प्रॉपर पढ़े। उनखे अलावा जेको आहे सो ॿाहिरि वञे बिज़नेस करे, इन में ई फ़ाइदो आहे। या असांजो जेको आर्टिस्ट आहे उहो बि, उनखे बि मां इहा ज़रूरु गुज़ारिश कंदुसि त नंढो नंढो बिज़नेस पंहिंजो ज़रूरु खोले, भली उहा रेडी छो न हुजे, गॾोगॾु जी बिल्कुलु, ईअं सिर्फ़ु अदाकारी जे आसिरे हुजे ऐं उहा जेकॾहिं 5 रुपया मिलिया त उहे महीनो खाधा वरी आसिरे हुन में हाणे एक्टिंग नथी मिले छा कयूं, ईअं आसिरे में न हुजे, पंहिंजा कम कनि, पंहिंजा कारोबार कनि, ॿिया बि कनि। कारोबार जेकॾहिं अदाकारी न हुजे हा त छा करे, बिल्कुलु ज़ाहिर को त कमु करे न दुनिया जो, पंहिंजो पाण खे सर्वाइव करण जे लाइ कान का जदोजहद करणी इन जे लाइ जेको आहे सो ॿिया कम करणा पवंदा, तॾहिं असांजो घर हली सघंदो, तॾहिं दुनिया मुआशिरे में असांजी इज़त रहंदी। तमामु तव्हांजी हिकिड़ो बहितरीनु मैसेज ऐं तमामु ख़ूबसूरत ऐं बाक़ी मुंहिंजो कमु रियल एस्टेट जो आहे, तव्हांखे जेकॾहिं घर खपे त किथे बि तव्हांखे वठी ॾींदुसि। हाणे मूंखे बिल्कुलु घर खपंदो त मां तव्हां ॾे ईंदसि, हाणे मूंखे ख़बर पइजी वई। नाज़रीन, इहो असांजो महिमान अलीगुल मल्हार, तमामु ख़ूबसूरत इंसान ऐं तमामु वॾो फ़नकार। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं ॿिए वॾी सेलिब्रिटी सां गॾु तव्हां सां गॾु हाज़िर थींदसि।